नाज़रीन, नवदेरो में सगा शाह पारां सहाफ़ी जमालुद्दीन दाऊद पोटो की याद में मुफ्त तिबी कैंप लगाई वई, जिते माहिरनि शुगर में मुब्तला मरीज़नि खे तपासे मुफ्त दवाऊं ॾिनियूं। इन बारे सां वधीक तफ़सील सलीम रज़ा सोलंकी जी हिन रिपोर्ट में। सिंध जे सहाफ़त जो वॾो नालो जमालुद्दीन अमन दाऊद पोटो, जंहिं सिंध जे बणंदड़ इशूज़ खे पंहिंजे लिखण ज़रिए अंग्रेज़ी मीडिया में आलमी तौर ते उजागर कयो। संदसि बहितरीन रिपोर्टिंग जे करे नालो मुल्क जे वॾनि सहाफ़नि में लिखियो वेंदो हो। उन सां गॾोगॾु जमालुद्दीन अमन दाऊद पोटो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सिंध जो जनरल सेक्रेटरी उन वक़्तु बणियो जॾहिं जनरल ज़िया जे मार्शलाई दौर में कंहिं बि उहो उहिदो न क़बूलियो, पर जमालुद्दीन दाऊद पोटो उहिदो क़बूलियो ऐं वॾो कमु बि करे ॾेखारियो। सिगा शाख नवंदर पारां खेसि यादि करे संदसि नाले सां शुगर जे बीमारियुनि बाबति मुफ़्त तिबी कैंप लॻाई, जंहिंजो इफ़्तिताह ज़िले काउंसिल चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी ऐं म्यूनिसिपल कमेटी नवंदर जे वाइस चेयरमैन मोहम्मद अनवर बुर्ड़ो कयो ऐं कैंप जी विज़िट बि कई, जिते 1000 खां वधीक मरीज़नि खे तपासे इलाज ॾिनो वियो। हुन मौक़े ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे शरीक महिमाननि जो चवणु हो त सगा नवंदर जी तरफ़ां जमालुद्दीन दाऊद पोटो साहब जी यादि में जेका हिते कैंप लॻी आहे शुगर जे मरीज़नि खे चकासण जे लाइ, उन्हनि जी इलाज जे लाइ तमामु सुठी रक्षा। तव्हां पाण ॾिठो त मुख़्तलिफ़ ॻोठनि खां परे परे खां मरीज़ अचनि पिया, उहे हिते फैज़याब थियनि पिया। अॼु असां उनखे यादि कंदे उनखे सलाम पेश था कयूं। अॼु ऐलान कयो आहे त ख़ुशूसन चेयरमैन साहिबु बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं असांजी भेण मानवारी अदी मोहतरमा फ़राज डॉक्टर साहिबा जे ख़ासि हिदायतनि ते इंशाअल्लाह ताला चेस्ट पेन यूनिट NICD वारा खोले रहिया आहिनि नवंदरो में। जमालुद्दीन दाऊद पोटो जी ख़िदमतूं विसारण जहिड़ियूं न आहिनि। हुन जेकॾहिं शहर जे लाइ सिगा जे लाइ जंहिं वक़्त में कमु कयो, उन वक़्तु को करण वारो न हुयो। ज़िया जो जेका आमिर दौर हो, इहे माण्हू जेका नवंदर जो माण्हू ॾाढी ख़िदमत आहे हिननि जी, ऐं सिगा में यादि कयो वेंदा सदाईं हुनखे। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी तरफ़ां लॻाई वई आहे असांजे वाले साहब जे यादि में डायबिटीज़ जे मरीज़नि जे लाइ। सो इन ई सिलसिले में इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां सिगा जो जिन पापा खे यादि रखियो। पाकिस्तान जा ई सिर्फ़ु 33 मिलियन बालिग माण्हू हिन मर्ज़ में मुब्तला आहिनि, न उन्हनि खे आगाही आहे, न को सही इलाजु आहे। सो इनखे वधीक फर्दर उन्हनि माण्हुनि जे लाइ जेकी बेपच आहिनि, बेसहारा आहिनि, ज़रूरतमंद आहिनि, उन्हनि खे इलाजु ॾियण वास्ते ऐं उन्हनि खे फ्री ट्रीटमेंट ॾियण वास्ते चकासण लाइ हीअ कैंप जो अरेंजमेंट कयो आहे सिगा। इन्हनि खे आगाही ॾियण बि आहे। आगाहीअ जो ई एॾी वॾो फुक़दान आहे त माण्हुनि खे ख़बर ई न आहे त उहो कहिड़े मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि। हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंमें माण्हू हिकिड़े मर्ज़ मां ॿियनि केतिरनि मर्ज़नि में मुब्तला थी सघनि था। शुगर जी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन शाख नवंदर पारां 5 कैंप आहे। हीअ कैंप जेका आहे सा डायबिटिक जे मरीज़नि जी आहे। हिकु इन नवंदर शहर जी हिकिड़ी मौजूदु शख़्सियत जंहिंजो वॾो हिकिड़ो नालो हुयो सहाफ़त जी दुनिया में, हीअ उनजे नाले सां ई मनसूब थियल कैंप आहे। ऐं हुन जूं यकीनन हेल्थ जे खाते में ऐं हेल्थ ऐं एजुकेशन जे लाइ हिन नवंदरे में बाक़ाइदगीअ सां जेको आहे हिकिड़ो तमामु सुठो कमु थियल आहे। सगा शाख जसल आहे जंहिं हिकिड़े मौज़ूज़ माण्हूअ जे नाले ऐं हिकिड़ी सुठी शख़्सियत जे नाले जंहिंजूं हिन शहर जे लाइ ख़िदमतूं हुयूं, हुन जे नाले सां हीअ कैंप मनसूब कई। हिते जेके आयल महिमान आहे उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो त जमालुद्दीन दाऊद पोटो जूं हिन खिते जे माण्हुनि जे लाइ वॾियूं ख़िदमतूं यादि में ई अॼु हीअ जेका आहे उहा कैंप लॻाई वई आहे। कैमरा टीम सां गॾु सलीम सोलंकी, धरती TV नवंदरो।